हवालो मां थो ॾियां अबा कैसे किथे थी पक हे मोबाइल में भी थे थी ऐं हिन हवाले जो मां जवाबदार आहियां जेसी ते जेरो आहियां हयाती आहे लाड़काने चवंदो नसीराबाद चवंदो मेहड़ चवंदो शाहपुर चाकर चवंदो हैदराबाद चवंदो कराची ओ पिशावर लाहौर ताईं पर मक्के मदीने ते ॿधल आहे हवालो मां थो ॾियां ॼटकी ॻाल्हि कान्हे इल्म जी ॻाल्हि कयो इल्म जी ॻाल्हि ॿुधो ऐं यादि कयो शीयन जो किताब आहे जंहिंजो नालो आहे जिलाउल उयून नालो तो सुठो आहे अखियुनि जी रोशनी नालो तो इहो अथसि पर आहे अखियुनि जी ऊंदाही जिलाउल उयून किताब जो नालो आहे जंहिं मौलवी लिखियो आहे उहो शीयो आहे उन्ही मौलवी शीए जो नालो आहे मुल्ला बाकिर मजलसी ऐं जीअं असां चऊं न हिन असांजे इलाइक़े में त असांजे सुहिणे मशहूरनि वारे साईं फरमायो आहे चओ सुभान अल्लाह त असांजे लाइ इहा हुज्जत आहे असांजे लाइ छा आहे ॾाढे चओ असांजे लाइ हुज्जत आहे त मुंहिंजा दोस्त जीअं असां पंहिंजे कंहिं बुज़ुर्ग जो नालो खणूं था फलाणे बुज़ुर्ग चयो आहे असांजे लाइ अखियुनि जी ॻाल्हि त जीअं असांजो साईं केवला मशहूर वारा हुआ इहे शीयनि जो बि इहे वॾो आलिम हो मुल्ला बाकिर मजलिसी हुनजो नालो हो हुनजो हिकिड़ो किताब लिखियलु कोन्हे हुनजा 30-40 किताब शीयनि जे दुनिया में वॾे खां वॾो आलिम आहे शीयन वटि वॾे खां वॾो मुस्तनद आलिम आहे पक्को सचो हुननि जे मज़हब जो हुननि जे ताईद वारो मौलवी आहे उन्ही जलाउल उयून में लिखियो आहे थोरो पंहिंजे होश खे संभाले वेहिजां चवंदे शर्म थो अचे ख़ुदा जो कसम मूंखे चवंदे हया थो अचे मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजा दोस्त उथले नथी त मां कीअं चवां हाणे तव्हांखे वॾो फ़ैसिलो वठिणो आहे त जेके चवनि था शिया वीचारा चङा आहिनि अहल बैत सां मोहबत कंदा हाणे ॿुधो त इहा अहल बैत जी गिल आहे या मोहबत आहे चवे थो जो मन फातिमा ज़हरा जो अली सां निकाह थियो मुल्ला बाकिर थो लिखे पोइ फातिमा ज़हरा खे नबी पाक अली साईं जे हवाले कयो अली साईं फातिमा ज़हरा खे घर वठी वियो रात बीबी साहिबा अली साईं वटि रही सुबह जो सवेर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ी पंहिंजी नियाणी सां मिलण विया परणाई थन लाडली न्याणी आहे हाणे मिली चास हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो बीबी साहिबा जे घर आया त बीबी साहिबा रोए वेठी हुजूर पाक फरमाइनि था फातिमा जी मुंहिंजा बाबा छो थी रोई हाणे फातिमा थी जवाब ॾे शियो थो लिखे अब्राहिम नथो चवे फातिमा छो थी रोई शियो थो लिखे त फातिमा जवाब ॾिनो या रसूल अल्लाह मुंहिंजा बाबा तव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उनजो पेट वॾो आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उनजा ॾंद निकतल आहिनि अव्हां जेको मुड़ुस मूंखे ॾिनो आहे उन जूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिनि अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उनजे वात में बदबू आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उहो सुञो आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उनजा हे हॾा संधनि वारा बेसुरा ख़राब आहिनि मूंखे कुरैश जूं औरतूं ताना थियूं हणनि पियूं त कहिड़ो तोखे मुड़ुस मिलियो आहे इन जे करे मां रोई रही आहियां ओ ख़ुदा बस बिरोही जे ॻोठ जा मुसलमानो अव्हां काबे ॾे मोह कयूं वेठा हो सच ॿुधाइजो त अलीअ जहिड़ो सुहिणो जवान दुनिया में आहे ॻाल्हायो अॼु बि खणी तव्हां सैयद ॾिसो हली मुंहिंजा दोस्त अक्सर करे घणो करे ई इला माशा को किथे को शाह साहब समूरो शिकिल शबात जो सादो हुजे त ॿी ॻाल्हि आहे न त अलीअ जे नसुल जा सैयद सादात जिथे ॾिसंदा आहियूं त सुहिणा हूंदा अबो जो सुहिणो आहे त औलाद बि सुहिणी आहे चओ अबो जो सुहिणो आहे त अली औलाद बि छा अली कोझो हो या सुहिणो हो
एक ॻाल्हि जॾहिं सुहिणो आहे भला ॿिए नंबर में तव्हांजी न्याणी या मुंहिंजी न्याणी मां परणाए ॾियां या तव्हां परणाए ॾियो उहा ॿिए ॾिहाड़े ते पीउ खे चवंदी अब्बा तो मूंखे किलो मुड़ुसु ॾिनो आहे। असांजे त सिंध में रिवाज आहे त न्याणी वीचारड़ी अहिड़ी साबरीन हूंदी आहे जो कुते जे कढल आहे त बि पुछंदी कान्हे अबे मुड़ुसु ॾिनो आहे जेको ॾिनो आहे सो मूंखे क़बूल आहे। ख़ुदा जो कसम आहे कुंवार हुजे फातिमत ज़हरा जहिड़ी कुंवार हुजे घोट अलीअ जहिड़ो हुजे वरी परणाइण वारो मुहम्मद अरबी हुजे ऐं फ़ैसिले करण वारो अल्लाह हुजे। मुझा दोस्तों खातून भी हसीन जमीला अली मुर्तजा भी हसीन जमीला मुझा दोस्त उन जे ला फातिमा कान चवंदी कान चवंदी कान चवंदी रुगो शीयन पंहिंजे किताब में आ ॻाल्हि लिखी छॾी आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो बेली ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ॿुधायो त या अहल बैत सां मोहब्बत आहे या दुश्मनी आहे। अहल बैत शुरू ही छा कंहिंखां अली खां ॾाढो झुके खां खुली झुके खां जेके चवंदा आहिनि असां अहल बैत जा हुबदार आहियूं असां अहल बैत जा हुबदार आहियूं अब्दुर्रहीम खे हुब कान्हे। मां उनखे ॿुधायां थो त चाचा कन खोले ॿुधो जॾहिं सिंध में हिकिड़े बकवास कई हुई देवबंदी त अली अहल बैत नाहे हसन अहल बैत नाहे हुसैन अहल बैत नाहे फातिमा ज़हरा अहल बैत नाहे जेको साबित करे उनखे मां लख रुपयो ना विझां। कोई अहल बैत जा हुबदार सॾाइण वारा खिकियूं हण वारा काॾे मरी विया उन्ही खे जवाब ॾिनो हो त अब्दुर्रहीम जवाब ॾिनो। मुझा दोस्त काॾे विया हुए सैयद सॾाइण वारा वे काॾे विया हैदरी सॾाइण वारा काॾे विया हुबदार सॾाइण वारा मरी विया अॻ में लिखंदा त न अलीअ खे अहल बैत असां साबित कंदासीं। इहे कुंड में वेठे हलवा खाधो कुंड में वेठे गजरूं खाधो कुंड में वेठे बकर उॾारियो। ख़ुदा जो कसम मां फ़ख़ुर नथो कयां मूं कॾहिं ॻाल्हि कान कई आहे पर अॼु कयां थो रब करीम जो कसम घटि में घटि 50 राइफलुनि जे विच ते मुंहिंजी तक़ीर पे हली रेफरू खणी आया किलाशन कॉपियूं खणी आया सखर डिवीजन जो कमिश्नर हो उन कमिश्नर 144 लगाए छॾी असांजा रस्ता बंद करे छॾियऊं असां अची कोन सघियासीं। उन जलसे वारी जाइ ते ख़ुदा जो कसम रात जो लिकी लिकी मां 1 बजे पहुतो आहियां। सुबुह जो मता पुलिस रोके अहल बैत जे दुश्मन के केर जवाब ॾींदो। आधी रात जो लिकी 1 बजे आयो आहियां सॼी रात मस्जिद में सुतो पियो आहियां। पुलिस ॿाहिरां घट घेर बंद कयूं वेठी हुई त अब्दुर्रहीम खे अचण न ॾींदासीं। ख़बर तामल पई जो 12 बजे तक़ीर शुरू थी अब्दुर्रहीम अंदर वेठो काॾे विया हुबदार काॾे विया हुबदार 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 अब्दुर्रहीम कोन थो मञे असां हुबदार हाओ मञा थो तव्हां कुटी खाइण वारा मजना आहियो सिर ॾियण वारो मजनो वेठो आहियां। ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाउ अली असांजो इमाम आहे चओ सुभान अल्लाह। अली असांजो इमाम आहे अली जी घरवारी पाक आहे चओ सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की माँ शहीदों के उधर जलवा नबूवत का विलायत का शहादत का खातून दे निहार जे इमाम हन उन्हीं जे घर में हन जे अली वलिया तो उन जे घर में आ जे मोहम्मद नबी आ तो उन जे घर में आ विलायत भी उते आ शहादत भी उते आ नबूवत भी उते आ शराफत भी उते आ। खातून जन्नत छो चवंदी अली जे लाइ अली सोहणो आ चो अली अली सोहणो आ उन सोहणे खे अली जी
घरवारी छो चवंदी तो हुन जा ॾंद वॾा आहिनि, छो चवंदी तो हुन जे वात में धप आहे, उहा छो चवंदी तो हुनजो पेट वॾो आहे, उहा छो चवंदी तो हुन जूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिनि, उहा छो चवंदी त ॿिली सुञो आहे, कॾहिं कोन चवंदी इहो शीए इल्ज़ाम आयो आहे, ख़ातून जे इज़त खे हुन घटायो आहे। असां सुन्नी ऐलान था कयूं त ख़ातून जन्नत खे अलीअ सां प्यार हाणे तव्हां बाबा पुछा मिले फतवा तव्हांजो इहे अहल बैत जा हुबदार छा भला लाइट वही छा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दुश्मन अहल बैत जा आड़े को अहल बैत जा रुगो अहल बैत जा दुश्मन कोन्हनि मुंहिंजे सोने मुर्शिद दस्तगीर जा बि दुश्मन सैयदा तो शीए खां ख़बर पीरान पीर खे मञींदो आहे ख़ुदा जो कसम दलबर दस्तगीर जो नालो ॿुधंदो आहे त मरी पई घणो करे त बकवास कंदो जे बकवास न कंदो त बूथ बुछड़ो कई कुते वांगुरु उथियो हलियो वेंदो। असांजो ईमान आहे त मुंहिंजे अलीअ जी मोहब्बत बि ईमान जो जुज़ आहे त पीरान पीर दस्तगीर जी मोहब्बत बि ईमान जो जुज़ आहे। सचो सैयद आहे जो सचो असां सैयदनि जे लाइ नथो हणूं, असां सैयदनि जी हिमायत कयूं, असां सैयदनि जे पारां मुंहिंजा दोस्त धिका खाईंदा वठूं, असां सैयदनि जी हिमायत में सैयद असां कावड़ा वेठा पर सच्चा सैयद मुते न कावड़बा चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो सच्चा सैयद मुते कोन कावड़बा छो त सैयदनि खे ख़बर आहे त अब्दुल रहीम असांजो गुलाम अली अली जी शान में छा ॿुधायां शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार सुभान अल्लाह चओ शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। ॾाढे सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ तव्हांखे हिकिड़ी अली मुर्तज़ा जी करामत ॿुधायां। ॾिसो त सोना शेर ख़ुदा खे ख़ुदा ताला केतिरो इल्म अता फरमायो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हज़ीरो शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त जो दौर आहे। अली मुर्तज़ा मदीने मां मुंतक़ल थी करे पंहिंजे गादी जो हंध कूफे खे बणायो आहे। छा कयो बाबा? अबू बकर सिद्दीक़ मदीने में रहियो, उमर फारूक मदीने में रहियो, अली मुर्तज़ा हज़रत उस्मान गनी भी मदीने में रहियो, पर अली साईं पंहिंजी गादी खणी कूफे में आयो। किथे आयो बाबा? छो भला तव्हां चओ त मदीनो छो छॾियईं? अदा मदीनो छॾियईं कोन, मदीने सां हुनजो प्यार हो, पर इस्लामी रियासत वधी वई। चओ इस्लामी रियासत वधी वई, सरहदूं परे परे ते थियूं। हज़रत अली मुर्तज़ा चओ त मुल्क जे विच ते गादी जो हंधु ठाहियां जे चारई तरफ़ संभाल हिक जहिड़ी करे सघे।
इन जे करे कूफे आयो आ हिकड़े दिहाड़े जुमे जी नमाज़ आ शेर खुदा खुतबे जे लाइ उथियो आ मुअज़्ज़िन खे चई बांग चओ खुतबो पढ़ाया मुअज़्ज़िन बांग चई बस गुड़िया अली खुतबे जे लाइ उथियो आ हाणे खुतबो को नथो पढ़े वेही थो रहे पाण फरमाइनि था बाबा खुतबो पो पढ़ंदासीं जुमो पो पढ़ंदासीं अॻ में हिकिड़ो फ़ैसिलो कयूं था पोइ था खुतबो ऐं जुमो पढ़ूं माण्हू चङो दाह त खणी केरु कोन आयो आहे कहिड़ो फ़ैसिलो थो थिए पोइ दाह खणी अचे त फ़ैसिलो थिए आई कान्हे कहिड़ो तो फ़ैसिलो हली करे पाण सॾियो पंहिंजे गुलाम खे फलाना जी क़िबला उथी हाज़िर सही वन मस्जिद जे पोयां हिकिड़ो घर छॾ ॿियो घर छॾ टे घर में वञ टे घर में ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि उन्हनि ॿिन्ही खे वठी आ त तव्हांखे अली थो सॾे तव्हांजो फ़ैसिलो कयां विड़ी विड़ी ढांगा चाहो कुछड़ा चाहो अॼु फ़ैसिलो कयां मुंहिंजा दासरी जमात इंतज़ार में आ हैरत में आ अली मुर्तज़ा जो गुलाम वञे थो हिकिड़ो घर छॾे थो ॿियो घर छॾे थो टे घर में वियो त हाओ बराबर ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा हल जहिड़ो लॻो पियो आहे माई बि हुनखे ॻाल्हि पॾे धक पई हणे हो बि हुनखे धक पियो हणे ॿिन्हीअ खे हज़रत अलीअ जे गुलाम चयो हलो तव्हांखे शेरे ख़ुदा सॾनि था अमीरुल मोमिनीन सॾे थो पियो हुकूमत इस्लाम जी हुई अलीअ जो धाको हो देर कान थी आ ॿई ॼणा हली आया माई बची हज़रत अलीअ जे आलो वेठी आ उहो हमराह बची हज़रत अलीअ जे आलो वेठो आ शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मां तव्हां सां ॻाल्हायां थो अॻ में ॻाल्हाईंदुसि माईअ सां पोइ ॻाल्हाईंदुसि मुड़ुस सां फ़ैसिलो कंदुसि तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो मञणो पवंदो ॿिन्ही अली तो क़िबला जे तुंहिंजो न मञींदासीं त कंहिंजो मञींदासीं पाण फरमाइनि था विच में तव्हां में केरु न ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदुसि जंहिंसां ॻाल्हायां उहो ॻाल्हाए ॿियो न ॻाल्हाए भली सही पाण हज़रत अली मुर्तज़ा उन माईअ ॾे मुतवजो ओ माई जीजा जी सही ॻाल्हि सची हुजे त हा कजां कूड़ी हुजे त न कजां क़िबला ॿुधाए पाण फरमाए था तुंहिंजी शादी थियल कान हुई कुंवारी हुई तुंहिंजो सौट हो सॻो उन सां तुंहिंजा नाजाइज़ ताल्लुकात थिया उन नाजाइज़ ताल्लुकात जे करे तोखे पेट में ॿार थी वियो ॿार जॾहिं ॼमण जे वेझो आयो तुंहिंजी माउ गुनाह लिकाइण जे लाइ तोखे झंगल में वठी वञी ॿार ॼणायो ऐं ॿार तोखे पुटु ॼाओ उन ॿार खे कपिड़े में वेढ़े हिकिड़ो खामो हो खॾ जो उन्ही में तुंहिंजी माउ ऐं तूं ॿार खे सुम्हारियो जहिड़े ॿार खे ईअं तोखे ॿार खां वठी तुंहिंजी माउ घर ॾे रवानी थी 2 मिंट कोन गुज़रिया हिकिड़ो कारे रंग जो कुतो आयो उन ॿार जे कपिड़े में चकु खजी ॿार खे खयो तूं आख़िर माउ हुई तुंहिंजो हिलाल या हराम पोइ जी ॻाल्हि आहे पर अमड़ त हुई तोखे रहम आयो तो पत्थर खयो पत्थर खणी तो कुते खे हयो कुते खे कोन लॻो तुंहिंजे ॿार खे मथे में लॻो ऐं उहो कुतो त भॼी वियो पर तुंहिंजे ॿार जे मथे मां रत निकिरी पई तो मोटी करे हुनजी पटी ॿधी कुतो भॼाई उहो पटी ॿधी ॿार खे उन खामे में जेरो जो जेरो छॾे मोटी आई आहे तोखे इन खां अॻिते जी ख़बर ई कान्हे माई चयोसि ख़ुदा जो कसम आहे ॻाल्हि अहिड़ी कई थी जहिड़ो तूं असां सां गॾु हुए बिल्कुलु सही ॻाल्हि तोसां कूड़ केरु पढ़ंदा तूं बस कर मुंहिंजा दोस्त अली त माई बस कई हाणे हुन मुड़ुस सां तो अली सां ॻाल्हाए ओ फलाणा जी क़िबला हिन औरत सां तुंहिंजो निकाह थियो आहे हाओ क़िबला हेतिरो अरसो थियो आहे 6 महीना या साल चे हाओ क़िबला चई पर 6 महीननि में साल में हिन तूं घर वारीअ जो अंग न ॾिठो आहे न हिन तुंहिंजो ॾिठो आहे न तूं हिन जो अंग ॾिठो आहे
तू जॾहिं बि इरादो कंदो आ त मां पंहिंजे घर वारी ॾे वञा रात जे टाइम ते तू अकेलो हूंदो आ तुंहिंजी ज़ाल हूंदी आ ज़ाल ॾे वञण जो इरादो कंदो आ ओचितो तुंहिंजे आॾो हिकिड़ो बभर शेर अची बीहंदो आ उन शींहं खे ॾिसी तुंहिंजी घरवारी बि डिॼी वेंदी आ तूं बि परे भॼी वेंदो आ अॼु ताईं तव्हां हिक ॿिए जो अंग कोन ॾिठो आ अॼु तव्हां विढ़ी पिया हो अॼु मां तव्हांखे अलीअ फ़ैसिले लाइ घुरायो आहे मुड़ुस तो चए कि भला सच थो चवे वाकई 6 महीना साल थियो आहे निकाह थियो आहे पर न मां हिन जे वेझो वञी सघां थो न हीअ मुंहिंजे वेझो वञी सघे थी मां जॾहिं बि इरादो कयो आहे ज़ाल आहे पंहिंजी वेंदो आहियां त हिकिड़ो बबर शेर हूंदो आहे अॻियां ईंदो आहे साहु सुकी वेंदो आहे ज़ाल हिकिड़े पासे त मां ॿिए पासे अॼु वाकई विढ़ी पियासीं नफ़रत थी पई आहे शेर ख़ुदा फरमाइनि था हाणे फ़ैसिलो ॿुधो बस कयो अची ॿुधायो माईअ खे चवनि था माई चए जीत मिला चए जेको ॿार तूं छॾे आई हुई तोखे ख़बर कान्हे काॾे वियो उहो वॾो थियो हे जेको तुंहिंजो मुड़ुसु आहे सो तुंहिंजो साॻियो पेट ॼायो ॿार पत न अचई त मथो खोले ॾिसींसि तुंहिंजे पत्थर जो निशान बीठो आहे ओ मर्द जीव साईं हीअ तुंहिंजी सॼी माउ आहे इन तोखे ॼणियो आहे हाणे माउ ऐं पुट जो निकाह कोन थींदो आहे पर जेको विच ते शेर ईंदो हो सो झंग जो शेर कोन हो मां अली हुयसि ऐं अवां खे हिक ॿिए खां धार कंदो हुउसि त मुंहिंजी बादशाही में माउ जो ऐं पुट जो ग़लति ताल्लुक न हुजे पोइ आख़िरकार अॼु मां तव्हांखे धार कयां थो हीअ माउ आहे ही पुट आहे हिक ॿिए खां धार थियो मां अलीअ जो फ़ैसिलो आहे हैदरी नारो वरी ताण जो अब तो हैदरी नारे खां झलींदो आहे अलाए किथे झलियो थो लाड़कानी में नसीराबाद में तव्हां वटि केरेले में डोकरी में किथे झलियो अथम आख़िर तव्हां बि हिकिड़ी मुंहिंजी कैसेट को ॿुधाए जंहिंमें मां चयो जो त नारे हैदरी नारो मां ईअं ज़रूर चयो हूंदो आहे त हैदर त असांजो इमाम आहे ईमान आहे पर अकेलो हैदर न तव्हां नारे तहक़ीक़ हक़ 4 यार चओ त ॿेड़ा पार थी पवनि नारे तहक़ीक़ नारे तहक़ीक़ ज़ोर नारे तहक़ीक़ नारे हैदरी कॾहिं झलियो आहे किथे झलियो आहे ईअं रुगो दुकान खे चिमकाइण जे लाइ पंहिंजे दुकान खे वधाइण जे लाइ फलाणो हीअं थो चवे फलाणो हीअं थो चवे ख़ुदा जा बाना सुन्नत जमात अॻे ई टुकड़ा टुकड़ा थी पई आहे सुन्नत जमात अॻे ई कमज़ोर लॻी पई आहे रहंदो खाधो तव्हांजो खानो ख़राब कयो तव्हां सुन्नत जमात खे गॾु कयो ख़ुदा जो कसम आहे असीं नबी जे बचन जा बि ग़ुलाम आहियूं सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं नबी जे ख़ानदान जा सैयदनि जा क़यामत ताईं ग़ुलाम आहियूं जेको सही हसब नसब सां सैयद मुंहिंजे अखियुनि जे सिर जो ताज आहे बाक़ी रहियो साल त इल्ज़ाम हणण सां दुकान कोन वधंदो आहे दुकानदारी कोन हलंदी मुंहिंजा दोस्त तव्हां केतिरो बि खणी माण्हुनि खे झलियो अब्राहिम जे तकरीर ते न वञो तव्हां छो आया हो भली झलण पर माण्हू त अचनि था नबी जा परवाना अचनि था सुभान अल्लाह चओ नबी जा परवाना आया हो कोन आया हो मुंहिंजा दोस्त तव्हां अहले सुन्नत जे उलमा खे अहले सुन्नत जे पीरनि खे अहले सुन्नत जे दरवेशनि खे अहले सुन्नत जे आलमनि खे हाफ़िज़नि खे ॿुधंदा कयो वेंदा कयो मां तव्हांखे सॼी ज़िंदगी कंहिंजे लाइ मनो कान कई आहे हा ईअं चवंदो आहियां त वहाबिन ॾे न वञो शियन ॾे न वञो सुन्नन जा ग़ुलाम बणिजी वञो या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार
जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा जिसने ये छेड़े छेड़े थे तो जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा। माइया मराकश में रहंदिया 90 साल हुनजी उम्र जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु ईंदो हो माई पंहिंजे अखियुनि ते हथ रखी चवंदी हुई या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। ज़ोर सां अखियुनि ते हथ रखी या रसूल अल्लाह। 90 साल गुज़री विया माईअ जो 100 वरियो पूरो थियो। माई मरी वई। माईअ खे कब्रिस्तान में पूरे मोटी आया। हिकिड़ो अल्लाह जो वली आहे 4 ॾींहंनि खां बाद माईअ खे ख्वाब में ॾिसे थो। पुछेसि थो फलाणी माई कि जी हुक्मिला ॾे ख़बर कि जेका पुछी त ॿुधायां कि कब्र में मलाइक ईंदा आहिनि पुछाणे वारा ग़िलाज़ुल शिदादुल सख़्त तबीयत जा हूंदा आहिनि। हुननि जूं अखियूं लाल हूंदियूं आहिनि। अखियुनि मां बाहि पई निकिरंदी आहे। हथ में कुर्ज़ हूंदा अथनि। बिज वांगुरु कड़केदार आवाज़ हूंदो आहे। माण्हू कब्र में ॾकी वेंदो आहे। उहे ॿई मलाइक जॾहिं कब्र में आया हूंदा तोखां पुछाणो त कयो हूंदऊं। माई जो हाओ ते पोइ भला तुंहिंजो हाल कहिड़ो हो। माई चवे थी त मुंहिंजी आदत हुई 90 साल जॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं ईंदो हो अखियुनि ते हथ रखी चवंदी हुअसि या रसूल अल्लाह। सभई चओ ॾाढे या रसूल अल्लाह। ज़ोर सां या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह। मुंहिंजी आदत हुई ईअं चवंदी हुअसि हेॾो मलाइक आया आउं डिॼी वयसि। मलाइकनि खे ॾिसी यकदमि अखियुनि ते हथ रखियुमि। अखियुनि ते हथ रखी कब्र में चयुमि अग़िस्नी या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह। 3 दफ़ा चयुमि। 3 दफ़नि खां पोइ अखियूं जो खणी खोलिया त मलाइक हुया कोन मुस्तफ़ा साम्हूं बीठो हो। सोहणो नबी बीठो हो। चओ सोहणो नबी बीठो हो। मूंखे तो 90 साल सॾ कया थी। अॼु कब्र में तो ते ॾुखियो वक़्तु हो मोहम्मद आयो आहियां। माणिक मिट संदो ऊंदाहीअ में सोझिरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहार लुके चधणी। असांजो त उन्हनि सां प्यार आहे जेके या रसूल अल्लाह वारा। बाक़ी असांजो कतई तौर सां न शीए सां प्यार आहे न वहाबी सां प्यार आहे। उॾरंदो शीओ अचे ख़ुदा जो कसम फादर बि न हणांसि। वहाबी उॾरंदो अचे थुक बि न हणांसि। पर जेको वहाबियुनि जो ऐं शीअनि जो वरी हमदर्द हूंदो उन्ही खे बि उन्ही सां गॾु लेखींदा ई कोन आहियो। असां चवंदा आहियूं जेको सुन्नत जमायत जो ग़ुलाम हुजे सो असांजा अखियुनि जो नूर। सुन्नी थियो कपड़ा सुन्नी थियो न शीयनि जी हिमायत कयो न वहाबियुनि जी हिमायत कयो। ॿई पासा ॿेड़े ते चढ़ो त दस्तगीर वारे ॿेड़े ते चढ़ो। कमल ॿेड़ो वहाबियुनि जो त कमल ॿेड़ो वरी शीयनि जो। ये ॿई ॿेड़ा हिकिड़ो हेॾे वेंदे ॿियो होॾो तूं टुब गरक थी वेंदे लाश बि कोन लभंदी तोखे को खणंदो बि कोन को। जेकॾहिं ॿेड़ी वठणी थी त रसूल अल्लाह जे बचड़नि जी ॿेड़ी वठी। हुज़ूर फरमायो अहल बैती का सफ़ीनत नूह। मुस्तफ़ा फरमाया था मुंहिंजो अहल बैत नूह जे ॿेड़ी जे मिसाल सां। आला हज़रत अजीब ॻाल्हि कई। चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। अल्लाह जे वलीअ जो फ़ैसिलो त कहिड़ो आहे।
हाणे तव्हांखे छा ॿुधाइनि त हज़रत नूह जी ॿेड़ी कंहिंखे सॼो आहे रसूलुल्लाह अहल बैत छा भई चओ कंहिंखे सॼो थिए पर वरी सितारा नबी पाक सॼो आहे सहाबा ॿेड़े में चढ़ो समुंड में हलायो अखियूं तव्हां सितारनि में हुजे छो त पाणी घणो आहे न ओलह जी ख़बर पवंदव न उत्तर जी न ॾखण जी पर जंहिंमहिल तव्हां हूंदव वेठल ॿेड़े में नज़र हूंदी तव्हांजी असहाबनि में त ॿेड़ो सिधो मदीने खे पहुचंदो चओ सुभान अल्लाह सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ज़ोर से सल्लल्लाहु अक़ीदे जी ॻाल्हि कंदो आहियां अक़ीदे जी पंहिंजो अक़ीदो मज़बूत रखो न सुन्नतनि सां न वहाबनि सां तव्हांजो नारो हुजे न तव्हांजो शीयनि ते नारो हुजे तव्हां कट्टर सुन्नी हुजो कट्टर कट्टर ॿिन्ही पार कलमा केर बि अवां में उम्मीद न रखे त असां सां ठहियल आहे ॿई पार्टियूं तव्हां मां बेज़ार हुजनि राज़ी हुजे त राणो राज़ी हुजे मदीने वारो राज़ी हुजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीरान पीर दिलबर दस्तगीर जे यारी जो महीनो आहे हिकिड़ी ॿ ॻाल्हि उन जी बि ॿुधायां ख़बर पइजी वञे छो त अलीअ जो शाम त खुटण जो आहे ई कोन को पर हाणे मां बि पोढ़ो माण्हू टाइम पूरो पियो थिए बड़ी ॻाल्हि खे समेटींदा वञूं अलीअ जे शान खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं बयानु कजे त हे जूं कई कचहरियूं हुजनि महफ़िलूं हुजनि अली जो शान खुटण जो आहे सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐं असांखे अली वणे थो पीरान पीर बि वणे थो जो पीरान पीर औलाद अलीअ जी तव्हां सभु पीरनि वारा हूंदव जेको बे पीरो आहे मौत मथे खणे अब जो बिना पीर जे हुजे न बिना पीर जे हथ खणंदव भला पीर वारा मशहूरी शरीफ जा मुरीद हूंदा चओ सुभान अल्लाह के साईं कंबर वारे जा मुरीद हूंदा के वरी सोने साईं जा मुरीद हूंदा के सोने सजण साईं जा मुरीद हूंदा के कंहिं जीलानी जा मुरीद हूंदा के वरी सोने पीर पगारे जा मुरीद हूंदा मुंहिंजा दोस्त सभई पीर भलारा मुंहिंजा भाउ असां सभिनी पीरनि जा गुलाम ऐं ख़ादिम आहियूं अवां मां केर बि बेपीरो कोन्हे तव्हां ॿुधी छॾियो असांखे अली त वणे थो पर अलीअ जा बचड़ा बि वणनि था बेटा साहब चयो तो मीरा शाह मदद कर अची औखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ी दे पेर औलाद अली शेर करका मार मुरीद ते मीरा शाह मदद कर मुहय्यदीन मिली आही अब्दुल लतीफ जो वसीलो वली हाणे हसनी पीर हली अची करका मार मुरीद ते बेटा साहब त हसनी भी आ अली जी औलाद भी आ कंहिंजी औलाद आ अलीअ जी औलाद आहे तॾहिं त असांखे वणे थो न जो अलीअ जो बचड़ो आहे ऐं जेको अलीअ जा बचड़ा हसनी हुजनि या हुसैनी हुजनि अली साईं जी औलाद ॿ क़िस्म हिकिड़ा सोणे हसन जी औलाद ॿिया सोणे करबला वारे हुसैन जी औलाद असांजे लाइ ॿई अखियुनि जो नूर
खुदा करे हुजन सुनी बाक़ी हेॾे होॾे छिड़ी वियो तो खुदा करे घर खुश वेठो हुजे पाण मुंहिंजा फिरल सां यारी न रखंदासीं छो त जेको अबे ॾाॾे खां फिरी वियो सो अब्दुर्रहीम खे बि कोन वणंदो अब्दुर्रहीम खे उहो थो वणे जेको दिलबर दस्तगीर खे पसंदि फरमाईंदो आहे औलिया अल्लाह सां निस्बत रखंदो आहे वलियनि जी जमात में शामिल हूंदो आहे बाक़ी तरीक़ो फिटो कई त पोइ नूह नबी जो पुटु बि हुयो न हुयो त नबी जी औलाद अल्लाह ताला फरमाए थो इन्नहू लैस मिन अहलिक ओ नूह नबी आहे त पुटु तुंहिंजो पर बेफरमान आहे मां अल्लाह हिनखे तुंहिंजी खानदान मां बि कढी छॾियो आहे यादि रखो जेकॾहिं शीयो सॾाए वरी सैयद सॾाए असां उनखे सैयद बि कोन था मञूं क़ुरान थो चवे त शीयो थियो आहे त तूं नबी जे औलाद खां ई निकिरी वियो नबी जी औलाद उहो हूंदो जेको अहले सुन्नत वल जमात जे तरीक़े ते हूंदो सुभान अल्लाह गौस पाक जी हिकिड़ी करामत ॿुधो बस पाण 2 मिंट नमाज़ पढ़बी दुआ घुरबी अल्लाह सी तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए माशाअल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां चई छॾियो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह मेरा प्यारा दोस्त अजीज मुसलमान भाई गौसल आज़म जो इतनी करामतों जो सॼी ज़िंदगी बयान कर त करामतों खपण हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल हसन आदे सुभान नक्शबंदी सिलसिले जो इमाम पेशवा उन जे बाबे जो नालो हज़रत ख्वाजा अब्दुल अहद छा नालो ॾाढे ॻाल्हाए ख्वाजा उस बाबो जेको सो क़ादरी सिलसिले में हजरत शाह कमाल केथली जो मुरीद हो अबू सदुस बाबो हजरत ख्वाजा अब्दुल अहद नालो मुर्शिद हजरत जो नालो आहे हजरत शाह कमाल केथली जीलानी बादशाह हिकिड़े ॾिहाड़े रात जे टाइम ते सुतो पियो आहे हजरत इमाम रब्बानी जे वालिद ख्वाब ॾिठो सुबह जो पंहिंजे मुर्शिद वटि आयो आहे पंहिंजे मुर्शिद खे चई सोना मुर्शिद रात मां ख्वाब ॾिठो आहे उन ख्वाब जो ताबीर ॿुधाए पाण फरमाइनि था कहिड़ो ख्वाब लॻो थी जैसे मुंहिंजे घर जे अंगण में मुंहिंजे घर जे आॾो हिकिड़ो वण निकितो आहे जंहिं वण जूं तारियूं जेके हुयूं से सॼे रूए ज़मीन में मशरिक़ खां मग़रिब ताईं शिमाल खां जनूब ताईं चारई तरफ़ पखिड़िजी वयूं आहिनि पोइ छा ॾिठी के पोइ मूं ॾिठो त उन वण में जेतिरा ॾार हुआ उन ॾारनि में वरी नंढड़ियूं ॾारियूं हुयूं ॾारनि में वरी नंढड़ा पन हुआ पननि में वरी गुल हुआ हर हिकु गुल ईअं पियो चमके जीअं आसमान में सितारो चमकंदो आहे ऐसे उन वण में अहिड़ी त ख़ुशबू हुई जो मां हैरान आहियां ऐं उन वण जे ॿाहिरां हिकिड़ो हसीन जमील नौजवान घुमी रहियो आहे जीअं चौकी ॾिबी आहे गाह खे फसल खे संभालबो आहे उहो वण जे ॿाहिरां फिरी रहियो आहे उन सोणे जी सूरत त अहिड़ी हुई जो मूं सॼी ज़िंदगी में अहिड़ो सुहिणो ॿार कोन ॾिठो मां तुंहिंजो मुरीद आहियां तू मुझो मुर्शिद आहे तू पीराणो पीर जे औलाद आहियां मां सिलसिले कादरी में शामिल आहियां अव्हां सां मुंहिंजी बैयत आहे हाणे मुंहिंजे ख्वाब जो तू ताबीर त ॿुधा हज़रत शाह कमाल केतरी का मामूली शइ कनि तमामु वॾो वलीउल्लाह खिली भाकुर पाएसि तो ओ सोहणा अब्दुल अहद जे जीव साईं जे तोखे लख मुबारक हुजनि
इन तुझे ख्वाब जो ताबीर इहो आ तुझे पुठीअ मां हिकिड़ो जवान पैदा थींदो जेको इन सॼी रूह ज़मीन तां शिरक ऐं बिदअत खे ख़त्म करे मुहम्मद जे दीन जी तजदीद कंदो ऐं मुजद्दिद हूंदो अहिड़ो मुजद्दिद हूंदो जो मुंहिंजे महबूब करीम जे सुन्नत खे हर जहान में आबाद शाद करे छॾींदो जेके माण्हू बिदअती हूंदा उन तुंहिंजे फर्ज़ंद जे सोबत में नेक ऐं सालिह बणिजी वेंदा कुछ अरसे खां पोइ ख्वाजा अब्दुल अहद जे घर इमाम रब्बानी ॼा पुठड़े खे खयईं कि मुर्शिद खे ॾेखारियां हिन जे लाइ तो ख्वाब न ॾिठो को ॿियो मुंहिंजा दोस्त वरीदो नंढड़ो बचड़ो आहे बधड़नि में खीर पिया का ॿिनि ॾींहंनि जो ॼावल आहे कपिड़े में खणी पंहिंजे मुर्शिद जी दरबार में वियो आहे जॾहिं मुर्शिद जी दरबार में पहुतो आहे अञा अंदर दाख़िल कोन थियो आहे जीअं जो दाख़िल थिए त मुंहिंजा दोस्त ख्वाजा कमाल केथली रहमतुल्लाह ताला अलैह ख्वाजा अब्दुल अहद जे अचण खां अॻु ई उछो बीठो हुजे मुंहिंजा मुरीद खे चई मरहबा चई छो तव्हां उछा बीठा हो क़िबला वेहो चई तूं मुंहिंजो मुरीद आहीं मां तुंहिंजे लाइ कोन उथियो आहियां पर जेको ॿार खयूं थो अची मां इन्ही जे लाइ उथियो आहियां तो जेको ख्वाब ॾिठो हो उहो तुंहिंजो ख्वाब इन्ही ॿार जे करे सचो थियो आहे इहो तुंहिंजो ॿार वक़्त जो मुजद्दिद थींदो जेको मुंहिंजे रसूलुल्लाह जे सुन्नतुनि खे जीआरींदो इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो आहे अटो खे ॿुधायां तफ़सीर जो हवालो बि तोखे ॿुधाए छॾियां तफ़सीर जो नालो आहे मज़हरी हज़रत मौलाना सनाउल्लाह पाणीपती जो लिखियल आहे उलमा वटि मशहूर तफ़सीर आहे उन्ही तफ़सीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे इमाम रब्बानी जो उहो तोखे ॿुधायां इंशाअल्लाह ताला तुंहिंजा बेड़ा पार थी बुजुर्ग सनाउल्लाह पाणीपती लिखे थो तो ख्वाजा साहब हजरत इमाम रब्बानी पंहिंजा ॿ साहिबज़ादा हजरत ख्वाजा मोहम्मद सईद चओ सुभान अल्लाह ॾाढे सुभान अल्लाह ऐं हजरत ख्वाजा उर्वतुल वुस्क़ा सदर ॿियो नंबर साहिबज़ादो लाहौर में हिकिड़े मौलवी साहब जे मदरसे में छॾिया पाण फरमाइनि था बाबा हिन मुंहिंजे बचड़नि खे पढ़ाए ठीक है साहब उन मौलवी साहब हजरत इमाम रब्बानी जा ॿई साहिबज़ादा पढ़ाइण शुरू 15-20 ॾींहंनि खां पोइ साहिबज़ादा घर घुमण आया पंहिंजे उस्ताद खे बि वठी आया उन उस्ताद चयो त मूंखे तव्हां पंहिंजे वाल साहब सां मिलायो मां तव्हांजे बुज़ुर्ग वाल साहब जो दीदार कयां मां ख़ादिम आहियां तव्हांखे पढ़ायां थो अवां मुंहिंजा शागिर्द हो पर अवां जो बाबो वली आहे वलीअ जो मां दीदार हलो साहिबज़ादा वठी आया हवेली शरीफ़ जे ओताक में रहायूं उस्ताद जी ख़िदमत कयूं सुबह जी नमाज खां पोइ इमाम रब्बानी सां मुलाक़ात थी उस्ताद जी ख़िदमत कयूं ॾाढो अदब कयूं त मुंहिंजे बचड़नि जो उस्ताद आहे उस्ताद खे तोहफ़ा तहाफ़ ॾेई सुबह जो रवानो फरमायूं जमल उस्ताद रवानो थी वियो आहे तमल ख्वाजा इमाम रब्बानी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे ॿिन्ही साहिबज़ादनि खे घुरायो आहे घुराए फरमाइनि था बाबा उस्ताद त तव्हांजो ॾाढो क़ाबिल आहे पढ़ियल ॾाढो होशियार आहे पर मां छा कयां तव्हांजे उस्ताद जे पेशानी ते लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त छा लिखियल आहे शकीयुन अरबी में सिंधीअ में माना बदबख्त उस्ताद तव्हांजो मां बचड़ा त छॾिया आहिनि पर अॼु मां ॾिठो त मां त हिनजे पेशानी ते कुदरती लिखियो पियो आहे बदबख्त ऐं इहो अल्लाह वारा पढ़ंदा सभु कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे दुआ कयो अल्लाह सां तव्हां असांजी पेशानी ते सईदुल लिखी छॾे छा लिखे बाबा सईदुल लिखी छॾे नेक वक़्त लिखे शकीयुल बदबख्त न लिखे इमाम रब्बानी जमल ईअं चयो त बाबा तव्हांजे उस्ताद जे पेशानी ते लिखियो पियो आहे बदबख्त त ॿई शागिर्द ॾकी विया असांजो उस्ताद आहे जी बाबा उस्ताद आहे त मुंहिंजे हथ में त कोन्हे इहो तक़दीर में शागिर्द जो मुंहिंजा बाबा तव्हां दुआ घुरो
अल्लाह सही असांजे उस्ताद जे पेशानी ता या शकावत दूर करे सआदत लिखी छॾे। छा लिखे? सआदत लिखे। पीरान रहमतुल्लाह अलैह फरमाता 2 मिनट भी हो मां मुराक़बो कया। हजरत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह मुराक़बो फरमाइन था। हजरत इमाम रब्बानी मुराक़बे करण खां पोइ मथो मथे खयो आहे। पाण फरमाइन था अब्बा मां मुराक़बो त सरहंद शरीफ में कयो आहे पर मां लोह महफूज़ में ॾिठो आहे। चओ सुभान अल्लाह। किथे ॾिठो आहे? लोह महफूज़ में लिखियल आहे त उते बि लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त। पर तक़दीर 2 क़िस्म हूंदी आहे। हिकिड़ी दुआ सां टरी वेंदी आहे, ॿी दुआ सां बि कान टरंदी आहे। तव्हांजे उस्ताद जे लाइ जेको बदबख्त लिखियल आहे उहा तक़दीर आहे जेका दुआ सां बि कान टरंदी आहे। तंहिंजे करे मां मजबूर आहियां दुआ घुरां हा, टरी पवे हा, पर हे उहो क़िस्म नाहे, हे ॿियो क़िस्म आहे। कहिड़ो क़िस्म आहे? अहिड़ो क़िस्म आहे जंहिंसां इहा तक़दीर टरंदी न। हिकिड़ी तक़दीर दुआ सां टरी वेंदी आहे, पर हीअ तक़दीर अहिड़ी आहे जेका दुआ सां टरंदी न। पुटड़ा कदमनि ते किरी पिया बाबा, वरी बि का महिरबानी ते दुआ फरमायो। हजरत पीरान हजरत ख्वाजा मुजद्दिद अल फसानी रहमतुल्लाह अलैह 2 मिनट वरी मुराक़बो कयो आहे। मुराक़बो करे वरी मथो मथे खयो आहे। पाण फरमाइन था हाओ मूंखे हाणे यादि आयो आहे पीरान पीर बगदाद वारे जो चवण आहे त जेका तक़दीर दुआ सां बि कान टरंदी आहे उहा मुंहिंजे दुआ सां टरी वेंदी आहे। तंहिंजे करे हाणे ईअं था कयूं जो मां इमाम रब्बानी पीरान पीर जे वसीले सां दुआ घुरां थो। या इलाहल आलमीन अब्दुल कादिर जीलानीअ जे सदके अणटर तक़दीर तूं टारींदो आहे। हिन फ़कीर जी दुआ बि पीरान पीर जे सदके क़बूल फरमा। 2 मिंटनि खां पोइ हज़रत साईं फरमाइनि था बच्चा तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजे उस्ताद जी पेशानी ते लिखजी वियो आहे नेक बख़्त। हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त मुंहिंजूं दुआऊं बि हज़रत पीरान पीर जे वसीले सां क़बूल थींदियूं आहिनि। सभई सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह चओ। अल्लाह वारनि जो पाण में ठाह हूंदो आहे। अल्लाह वारा पाण में मुहबत कंदा आहिनि। अल्लाह वारा हिक ॿिए जो एहतराम कंदा आहिनि। अल्लाह वारनि वटि ग्रुप बंदी कान हूंदी आहे। अल्लाह वारा हिक ॿिए जी शान खे ॿुधी ठरंदा आहिनि। आओ तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ॿुधा ख़ैर जी घुरां। लाहौर जो शहर जो सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु खां 300 साल अॻु जी ॻाल्हि आहे। चओ सुभान अल्लाह। 200-300 साल यादि मूंखे चिटो न आहे पर अंदाज़ो आहे 200 साल खां मथे आहे, 300 साल खां घटि आहे। इन दरमियान जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा दोस्तो उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने में लाहौर में रंजीत सिख जी हुकूमत हुई। कंहिंजी बाबा? ॾाढे चो सॼे पंजाब ते सिखनि जी हुकूमत हुई ऐं जेको सिखनि जो सरदार हो उनजो नालो हो रंजीत सिंह। उन्हीं ज़माने में लाहौर में 2 घर रहा। हिन पासे मुसलमान जो घर रहा, हिन पासे सिख जो घर रहा। उन सिख शादी कई आहे, मुसलमान जी नियत ख़राब थी पई। मुस्तफ़ा फरमाए तो तुझे पाड़े में काफर हुजे त हुन जो हया कजा। सुभान अल्लाह चओ। पाड़े में काफर हुजे, काफर जे घर में भी बुछड़ी नियत न कजा। असां त मुसलमाननि जे घर जी बेहुरमती कयूं था। मुसलमाननि जी इज्जत लुटे थो पियो। अल्लाह से शर सां तव्हांखे हिदायत फरमाए चओ आमीन। उन मुसलमान जी बदनीयत हुजे या सिखणी जेका आहे सिखणी इहा इन खे मां पाण ॾे छिकियां। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी शादी खां बाद में उन सिख पंहिंजी घरवारी खे खयो, पंहिंजे साहुरनि सां मिलाइण सतावड़े ते पियो वञे, पर प्यादल पिया वञनि, ॿिन्ही खे सुवारी कान हुई। माई बि पंधा ऐं सिख बि पंधा, ॻोठ खां ॿाहिरि निकिता। हिन मुसलमान खे ख़बर पई त हाणे ॿई ॼणा झंग में वञनि था। पाण सां तलवार बि खयईं, घोड़ो बि खायईं।
सिधो अची झंग में हिन सां मिलियो पाड़े श्री हा हिक ॿिए खे सुञाणंदा हा सिख चयो ॾे ख़बर मुस्लमान काॾे थो वञे चई मां फलाणे ॻोठ थो वञा मुस्लमान पुछुसि तूं काॾे थो वञे चई मां बि इन ॻोठ ॾे थो वञा मुंहिंजा साहुरा आहिनि मुसलमान अटकल करे चयो त हीअ घोड़ो मुंहिंजो तुंहिंजे हवाले आहे पंहिंजी घरवारी खे घोड़े ते खणी वञ मां पैदल थो वञा तव्हां पैदल न वञो सिख चयो ठहे कोन थो घोड़ो तुंहिंजो मालिक तूं पंध थिए मां वरी घोड़े ते चढ़ा बाक़ी हले बि तूं एॾे थो हाणे भला मुंहिंजी घरवारी खे घोड़े ते पाण सां खयूं हल मां बि तोसां गॾियो थो हलां ईअं कंदे मुसलमान जी ज़मीयत इहा हुई हा जब तकड़ी हिन हा कई मैं सिख खे शक सिख चयो तकड़ी हा कई थी मूंसां ख़यानत त कोन कंदे न ख़यानत कहिड़ी पाण पाड़ेसरी तूं पैदल तो वञी मां घोड़े ते तुंहिंजी घरवारी पुठियां वेठी आहे ॻाल्हियूं कंदा था हलूं ख़यानत कहिड़ी गॾु हूं धार त कोन धार हुजूं त ख़यानत थिए सिख तो चई मूंखे ज़मानत ॾे ज़मानत जग में केरु ज़ामिन ॼाए जी वॾे पीर अब्दुल कादर दस्तगीर जो हथ ॾे चओ सुभान अल्लाह दिल पर दस्तगीर जो हथ में त मूंसां ख़यानत न कजा चई न सही प्यार पौंदुसि मुंहिंजो तुंहिंजे विच ते पीरान पीर दिल पर दस्तगीर तुंहिंजो मुंहिंजो ज़ामिन आहे हिंदू चकदम देर कर की माईअ खे चई हिन सां घोड़े ते वियो ॿई ॼणा घोड़े ते मुस्लमान ऐं माई हुनजी सिखणी अॻियां हुलकारो सिख हले पियो जंहिंमहिल घाटे झंग में आया आहिस्ता आहिस्ता तलवार कढी हुन हिन मुसलमान ठगी कई आहे जबरदस्त ताक़त वारे नमूने सां उन सिख खे धक जो हई त वीचारे जी मुंडी नहीं औरत खे ख़बरदार तुंहिंजो मुड़ुसु मरी वियो हाणे तूं मोची ईअं करे वठी घोड़ो भॼाईंदो वञे उहा सिखणी वीचारी मजबूर आहे वेठड़ी आहे पर कमल ईअं पोइते पई निहारे वरी अॻिते हले वरी पोइते निहारे हिकु दफ़ो ॿ दफ़ा मुस्लमान चवेसि थो पोइते छो थी निहारी जे पोइते इन जे करे निहारियां थी त मुड़ुसु त मरी वियो पर ज़ामिन देर छो कई आहे मुझो ज़ामिन सभो आहे सुभान अल्लाह इहो देर कंदो ई कोन्हे को दिल दस्तगीर खे मां ज़ामिन ठाहियो हो मुंहिंजा दोस्त जा भाई ईअं सॾु कयो आहे मीरा शाह मदद कर मुंहिंजे दस्तगीर दिली मुंहिंजा दोस्त जी माईअ रड़ कई आहे ईअं चयो आहे त दस्तगीर देर छो कई आहे अञा 4 कदम अॻिते कोन हलियो आहे त हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजे मुंहं जे मथां कपिड़ो आहे नीरे रंग जो घोड़ो आहे अॻियां फिरी आयो आहे चवे थो उहो ज़ाहिर में मुस्लमान सॾाइण वारा पोइते मोट जेको दस्तगीर खे ज़ामिन कंदो आहे उनजी दस्तगीर मदद कंदो मां हिन जे मदद जे लाइ बगदाद मां हलियो आहियां पोइते थी अहिड़ी हुनखे हकल नहीं छा मोटी आया उन लाश जे मथां पीरान पीर अची बीहारियुसि वो जो सुख मारियो है जंग में हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे लकड़ जे इशारे सां उनखे इशारे कनि था कुम बिइज़्निल्लाह उथी अल्लाह जे इज़्न सां वो सिख जेरो थी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ मुसलमान ही हाणे मुसलमान अॻ में सिख हो हाणे मुसलमान मुंहिंजी ज़मानत तूं मुंहिंजी ज़मानत में ख़यानत कई आहे हाणे हिन जे एवज़ में तुंहिंजो सिर कलम थो कयां पाण लकड़ जो इशारो फरमायो तो उते जो ते ढेर थी मरी वियो सिख खे चयो तो ते केस थिए त मुंहिंजो नालो खणजां
उनजो घोड़ो बि तोखे आयो ज़ाल बिकाई घोड़ो बिकाई मुसलमान थी ॻोठ आयो पंहिंजे बिरादर सां ॻाल्हि कयई उन मुसलमान जे माइटनि घोड़ो सुञातो केस कयो जज वटि केस हलियो मुंहिंजा दोस्त हुन सॼी शाहिदी ॾिनी त अहिड़े नमूने सां मूंखे मारियो हुई मां ज़ामिन पीरान पीर ॾिनो हो पर पीरान पीर जी करामत सां मां ज़िंदा थियो आहियां हिनखे मूं कोन मारियो आहे हिनखे दस्तगीर जे करामत मारियो आहे मुंहिंजा अदा जमल इहा फ़ैसिले जी ॻाल्हि थी आहे तमल जज चवे तो हाओ बराबर पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो वॾियूं करामतूं आहिनि उनमें 250 घर सिखनि जा हज़रत पीरान पीर जी करामत ॾिसी उहे सभई सिख वरी मुसलमान थिया हो अकेलो तागे ही मुसलमान हो पर ॿिया 250 घर भी मुसलमान बणजी विया अदा पीरान पीर बचड़ो कंहिंजो आहे चओ अलीअ जो कंहिंजो बचो आहे जे बचड़े में आता कथा त अब्बे अली में केॾो मक़ाम हूंदो हज़रत अली जे फर्ज़ंद में हा क़ुवत हज़रत अली उल मुर्तज़ा जे बचड़े में हा ताक़त त शेरे ख़ुदा में केतिरी ताक़त हूंदी असां चऊं था अली असांजो इमाम सभई चओ अली असांजो उन इमाम जा तव्हां सां ग़ुलाम आहियूं उन जे आल जा भी ग़ुलाम आहियूं पर ग़ुलाम आहियूं सुन्नत जमाअत जा जंहिंजो अक़ीदो सही आहे न शियनि सां असांजो वास्तो आहे न वहाबनि सां असांजो वास्तो आहे असां उन्हनि मां कोन आहियूं जो चवंदासीं त वेचारड़ा शिया बि चङा आहिनि के वरी चवंदा त वेचारड़ा वहाबी बि चङा आहिनि हो बि वेचारा त तूं छा आहीं अल्लाह हिदायत करे चओ आमीन मुंहिंजा दोस्तो पक्का थियो सच्चा थियो सुन्नी थियो आशिक थियो शियनि खां बि पाण खे बेज़ार कयो वहाबनि खां बि पाण बेज़ार कयो इंशाअल्लाह ताला तव्हां असांजा मदीने वारे साईं जे दामन में हथ हो अल्लाह ताला हिन ॻोठ खे आबाद फरमाए हिन जमात खे आबाद फरमाए असांजे दोस्त मोहम्मद सईद आहे हुनजो भाउ आहे हुनजा माइट आहिनि माशाअल्लाह सालों साल दर्शो कराइनि था अल्लाह साईं तव्हांजे माल में रिज़्क़ में बच्चनि में दीन में ईमान में बरकत नाज़िल फरमाए अॼु चिठियुनि जो ॾिहाड़ो नाहे ॻाल्हि इहा अथव आमीन सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा मुंहिंजा मौला आमीन या अल्लाह साईं सभिनी जो मुसीबत दूर फरमा हिन जे सौट जो भी मुसीबत दूर फरमा असांजो भी मुसीबत दूर फरमा जेके औलाद न आहे तंहिंखे साले औलाद अता फरमा या अल्लाह जन जलसो करायो आहे तुंहिंजो ख़ैरात क़बूल फरमा मुंहिंजो माल रिज़्क़ में बरकत नसीब फरमा जंहिं दाणो दाणो दाख़िल कयो आहे रुपयो दाख़िल कयो आहे तंहिंखे दीन दुनिया जा भला नसीब फरमा मौला असांखे मदीने जो दीदार फरमा काबतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा असांखे 5 वक़्त नमाज़ी बणा असांखे नेकनि वलीअनि सालिहनि जी सोबत नसीब फरमा असांखे अक़ीदे दुरुस्त रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमा असांखे मुंहिंजा मौला उन्हनि खां पनाह ॾे जंहिंजा अक़ीदा ग़लत ऐं ख़राब थी चुका आहिनि असांखे सचो सुन्नी आशिक़ रसूल बणा मुंहिंजे हबीब करीम जी दामन नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।